सरकार माची ये तो असांखे क़दीमी स्कूल मिलियल आहे। हिन स्कूल में 10-15 साल थी विया आहिनि इहो स्कूल ठहियलु कोन्हे। असांजे ॿार अॼु पंहिंजे डप जे करे स्कूल में अंदरि कोन पिया छॾियूं, चापड़ किरनि पिया, दर दरियूं ख़तमु थी विया आहिनि। असांखे ख़ुदा महिरबानी करे हिन ॿारनि जो मुस्तक़बिल असांखे तबाह थियण खां बचायो वञे। असांखे नई बिल्डिंग ॾेई वञे। स्कूल फर्नीचर कोन्हे, का सहूलियत कोन्हे, न लाइट न तइलीम। असांखे इहे शयूं ख़ुदा चूंडियल नुमाइंदनि खां तइलीम खाते वारनि खां इहा गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे असांखे हीअ सहूलियत मुहैया कई ॾिनी वञे। जी किन सालनि खां वठी नबून ई बर्बादु थियो पियो, जंहिंजा छित जा चापड़ किरी रहिया आहिनि। असांजा ॿार खुले आसमान हेठां तइलीम हासिल करे रहिया आहिनि ऐं पट ते वेठा, न को फर्नीचर आहे, न का बि सहूलियत न आहे। केॾी महिल मस्जिद में पिया तइलीम हासिल कनि, कंहिं महिल पट ते वेठा आहिनि खुले आसमान हेठां काड़े में। उनजी तइलीम ऐं ज़िंदगी बर्बादु पई थिए। असांजी गुज़ारिश इहा आहे तइलीम जे ऑफिसरनि खां ऐं हिते जे नुमाइंदनि खां, चूंडियलनि खां, त असांखे महिरबानी करे स्कूल ठाराए ॾिनो वञे ऐं फर्नीचर ॾिनो वञे जीअं असांजे ॿार